वमौलाना मुहम्मद वालिही व अस्हाबिही अजमाईन। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सामीईन व नाज़रीन, उलमाए किराम, हुफ़ाज़े इज़्ज़ाम, बिरादरान इस्लाम, सादाते किराम, जंहिंजे दावते अॼु हिन भलारी रात में हिन जगह ते हाज़री जी सआदत नसीब थी। हज़रत क़िबला साईं सैयद इमदाद अली शाह राशिदी ज़ीद मजदहू हिन शहर जे अंदर अज़ीम दीनी दरसगाह हलाइण वारा मोहतरम जनाब हज़रत अल्लामा मौलाना हाफ़िज़ कारी मोहम्मद हसन सिकंदरी अल्हम्दुलिल्लाह कई सिकंदरी आलिम हिन जगह ते मौजूद आहिनि। अॼु रात 12 रबीउल अव्वल शरीफ जी रात आहे ऐं हीअ तारीख़ तव्हां असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत बासादत जी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद ते खुशी जो इज़हार करण, फरहत जो इज़हार करण, मीलाद पाक जे उर्स मुबारक जे महफिलन के मुनाकिद करण एक जायज़ शय आहे। उलमा उन्हनि खे मुस्तहसन मुस्तहब बेहतर अमल लिखियो आहे। केरु करे थो त कारे सवाब आहे, छॾे थो त गुनाह कोन्हे, पर भली नियत सां माण्हू कंदो त अल्लाह ताला उनखे बेहतर अजुर अता फरमाए थो। मूं जेको इहो अर्ज़ कयो इहो आले सुन्नत व जमात जो अक़ीदो आहे ऐं असांजे इन अक़ीदे जे मथां, इन मौक़िफ़ जे मथां जेको मूं अवां जे साम्हूं अर्ज़ कयो, क़ुरान मां, हदीस मां, उम्मत जे इजमा मां ऐं चौथे नंबर ते शरई उसूल आहे क़यास, उन मां इहा शइ साबित थिए थी त मदीने वारे जो मीलाद मुबारक करण, हुज़ूर जे ज़िक्र पाक जी महफ़िल सजाइण, हुज़ूर अलैहिस्सलाम जे मीलाद जी तक़रीब कोठाइण, माण्हुनि खे जमा करण, महफ़िल जो इनेकाद करण, इहो इन्हनि चइनी दलीलनि जे रोशनी में जायज़ भी आ, मुस्तहसन भी आ ऐं हिकु बेहतर अमल भी आ। जेकॾहिं अवां सम्झो था, आवाज़ पहुचे थो त वॾे आवाज़ सां सभई सुभान अल्लाह चओ। मीलाद जी महफ़िल असीं कंदा आहियूं, पोइ पूरे साल में कयूं या महीने रबीउल अव्वल में कयूं या वरी ख़ास तरह सां 12 रबीउल अव्वल ते कयूं, पोइ अवां असांजे मथां मुख़्तलिफ़ एतिराज़ थींदा आहिनि। के चवंदा आहिनि इहा महफ़िल हराम आहे, के था चवनि जाइज़ न आहे, के वरी उन जे मथां बिदअत जी फ़तवा लॻायो वेठा आहिनि। लेकिन सुन्नियो हुज़ूर जे मीलाद में अचण वारो इहा शइ अवां जे ज़हन में हुजण घुर्जे त शरई मसाइल जे लाइ, अहकाम शरीयत जे लाइ, इस्लाम में दीन जे अंदर, शरीयत पाक जे अंदर 4 हिकिड़ा उसूल आहिनि
जंहिंखे अदिल अरबा चइबो आहे, माना 4 दलील जंहिंमां शरई मसाला ऐं अहकाम साबित कया वेंदा आहिनि, अहकाम जो इस्तिंबात कयो वेंदो आहे, इस्तिखराज कयो वेंदो आहे, शरई अहकाम खे साबित कयो वेंदो आहे। अगर हिन आसमान जे हेठां, हिन ज़मीन जे मथां को माण्हू या दावा कंदो हुजे त मीलाद जी महफ़िल करण हराम आहे, त उन जे मथां इहा ज़िम्मेदारी आहे त क़ुरान करीम मज़ा उन जे हुर्मत खे साबित करे, सुन्नत मां उन जे हुर्मत खे साबित करे, इजमा उम्मत मां हुर्मत खे साबित करे, क़यासे शरई मां हराम हुजण खे साबित करे। जो त शरई दलील 4 आहिनि, इनखे चइबो आहे अदिल अरबा, दलाइल अरबा, माना 4 उसूल, 4 दलील जंहिंमां शरई अहकाम साबित कया वेंदा आहिनि। तव्हां जेकॾहिं हुननि खे ॾिसो, असांजे मदरसनि में अचो, चाहे हुननि जे मदरसनि खे अमां ॾिसंदा, पहिरियनि 2 सालनि खां बाद में शागिर्द जॾहिं 3-4 साल जे अंदरि ईंदा, उनखे फ़िक़ह जा उसूल पढ़ाया वेंदा आहिनि त भई फ़िक़ह जे अंदरि मसाइल जो जेको इस्तेमाल थींदो आहे, इस्तिखराज थींदो आहे, मसाइल खे अहकाम खे जेको साबित कयो वेंदो आहे, उन जे लाइ 4 दलील आहिनि। पहिरें नंबर ते अल्लाह जो क़ुरान, ॿिए नंबर ते हुज़ूर जो फरमान, 3 नंबर ते आहे उम्मत जो इजमा, 4 नंबर ते आहे शरई क़यास। इन जे ज़रिए अहकाम साबित थींदा आहिनि। हाणे हिकिड़ो माण्हू उथे थो, उहो पंहिंजे घरां उथी कावड़ जी निकितो ऐं माण्हुनि खे ॿुधाए थो मीलाद हराम आहे, महफ़िल जाइज़ कोन्हे का। जेकॾहिं नाजाइज़ आहे तुंहिंजे मौक़िफ़ जे मुताबिक़, पोइ तुंहिंजे मथां इहा ज़िम्मेदारी आहे त इन जो नाजाइज़ हुजण, इन जो हराम हुजण या त क़ुरान मां साबित कर, या हुज़ूर जे सुन्नत मां फरमान मां साबित करे, या वरी इजमाए उम्मत सां साबित करे, या क़यासे शरई सां साबित करे। ये मौलवी साहब 8 सालनि जो कोर्स पढ़ी, मूंखां वॾी सनद उन्हनि खे सर्टिफिकेट शागिर्दनि खे पकड़ाईंदा। 8 साल तव्हां मदरसनि में शागिर्दनि खे तालीम ॾिनी, तव्हां उन्हनि खे उसूल पढ़ाया, तव्हां उन्हनि खे तरीक़ो पढ़ायो, मसाइल जे साबित करण जो उसूल उन्हनि जे ज़हन में विहारिया। 8 सालनि खां बाद ॿाहिरि निकितो, न मौलवियुनि खे सम्झ न को छोरे खे सम्झ, ॿाहिरि निकिरी पंहिंजो देरी कनि, अॻे में ई फतवा मीलाद हराम आहे, मीलाद जाइज़ कोन्हे। जाइज़ न आहे त उसूल तूं बि मदरसे में पढ़ियो आहे, उन उसूल जे मुताबिक़ शरई दलील 4 आहिनि, या त क़ुरान मां साबित कर, क़ुरान में हुजे त मीलाद हराम आहे, सुन्नी न मल्हाईंदा, सुन्नत मां साबित कर मीलाद नाजाइज़ आहे, सुन्नी कोन मल्हाईंदा, या उम्मत जो इजमा हुजे त मीलाद मल्हाइण जाइज़ न आहे, अहले सुन्नत वारा न मल्हाईंदा, या भला क़यासे शरई खणी आहे, उन मज़ा तूं साबित करे ॾेखार त मीलाद जी महफ़िल नाजाइज़ आहे। असां पूरी ज़िंदगी, पूरो साल, पूरो महीनो कॾहिं बि कोन मल्हाईंदासूं। अवां मरी करे चहिरा थी सघो था, पर हिन चइनी उसूलनि जे रोशनीअ में, चइनी दलीलनि जे रोशनीअ में, न को तूं क़ुरान मां हराम साबित कंदे, न को हदीस मां साबित कंदे, न को इजमा मां साबित कंदे, न को क़यास मां साबित कंदे, त पोइ तोखे लबाड़ ऐं त्राड़ हणण जी का ज़रूरत न आहे। तूं अगरि एतिराज़ कंदे त इहो पंहिंजे घर में रखो, सुन्नी तुंहिंजे एतिराज़ खे कोन निहारींदा। हे कल्ह बि मुस्तफ़ा जो मीलाद कंदा हुआ, अॼु बि कनि था, क़यामत ताईं मुस्तफ़ा जे मीलाद जो कंदा। माशाअल्लाह, सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। अब सिधी ॻाल्हि आहे न, शरीयत जा उसूल 4 तूं साबित करे ॾेखार असांखे, असां पोइ छो मल्हाईंदासूं। बिदअत आहे, बिदअत जी तारीफ़ अचे थी, बिदअत चइबो छा खे आहे। हिकिड़ी शइ सम्झो ज़हन में,
तवज्जो कयो वक्त मूंखे बिल्कुल घट आ मां जल्दी में अर्ज़ कयो त साईं खे त मूंखे जल्दी में टाइम ॾियो जो हितां मूंखे दरगाह शरीफ ते पहुचणो आहे पीर ॻोठ में सो जल्दी जल्दी मां चंद ॻाल्हियूं सम्झाइण वारियूं तव्हांखे सम्झायां थो पंहिंजे ज़हन में विहारियो छो त तव्हां सोशल मीडिया खे ॾिसंदा हूंदा हर माण्हूअ खे मूंखां वॾी मोबाइल साण आहे पोइ खोड़ ॿोली वेठा आहिनि इहे मिर्ज़ा जेल में जहिड़ा जेके हाणे जेल में बंदि लॻा वेठा आहिनि गुस्ताख़ बेअदब अचे सोशल मीडिया ते वेंदा हराम बिदअत नाजाइज़ ख़बर ठुप का बि कान्हे का जेकॾहिं बिदअत आहे त कीअं आहे बिदअत जी तारीफ़ कर जे हीअ मीलाद जे महफ़िल ते बिदअत जी तारीफ़ सची थी अचे जेका तूं थो चवीं त बिदअत मज़मूम आहे बिदअत सही आहे हीअ बिदअत ख़राब आहे जेकॾहिं तुंहिंजे तूं तारीफ़ कर जेका मुतफ़क़ अलैहि तारीफ़ हुजे उन बिदअत जी मुतफ़क़ अलैहि पाण में ते इत्तिफ़ाक़ हुजे उम्मत जो उहा तारीफ़ बयान कर पोइ मीलाद जी महफ़िल उन जे साम्हूं आण जेकॾहिं मीलाद जी महफ़िल इन मुतफ़क़ अलैहि बिदअत जे तारीफ़ जे रोशनी में बिदअत मज़मूम साबित थी असां सुन्नी आहियूं मुस्तफ़ा जे सुन्नत सां प्यार करण वारा बि आहियूं हुज़ूर जे सुन्नत ते हलण बि वारा आहियूं ऐं अहले सुन्नत जमात असांजे मसलक जो नालो आहे असां कॾहिं बि कोन मल्हाईंदासूं पर तव्हां मरी वेंदो न सही माना में बिदअत जी तारीफ़ कंदो नई वरी उन बिदअत जो इतलाक़ इन मीलाद जे महफ़िल ते करे सघो था पोइ छो था हरू भरू तव्हां अंदर जा ओबर ऐं साड़ कढो छॾे जो नथो मल्हाए त तुंहिंजी मर्ज़ी आहे बाक़ी अहले सुन्नत ते एतराज़ न कर मीलाद सुभान अल्लाह सुभान अल्लाह अब सभई वेठा आहियो वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ शरीयत में एक उसूल आहे त असुल में हर शइ जाइज़ आहे असुल में छा आहे हर शइ असुलुल अशियाए अल इबाहतु माना शयुनि में असल ॻाल्हि आहे त शयूं मुबाह हुर्मत जो नाजाइज़ हुजण जो ताल्लुक बाद में ही थींदो आहे माना शरई हुकुम नाज़िल थिए क़ुर में त हराम नाजाइज़ व हराम नाजाइज़ सुन्नत में अचे त हराम नाजाइज़ व हराम नाजाइज़ माना असुल में हर शइ मुबाह हराम हुजण जो हुकुम पोइ ईंदो आहे हराम हुजण जो ताल्लुक बाद में क़ाइम थींदो आहे बाक़ी असुल में हर शइ मुबाह उन ते मां ॿ दलील तव्हांजे साम्हूं पेश कयां थो उन खां बाद में पंहिंजे मौज़ू जे मुताबिक़ सां मां चंद ॻाल्हियूं अर्ज़ कयां थो सम्झी वियो त कम ईंदव न सम्झी सघियो त तव्हांजी मर्ज़ी पर मां शरई हुकुम तव्हांजे अॻियां ॿुधायो थो वञा इन टॉपिक ते ॻाल्हाइण जी ज़रूरत इन जे लाइ हर जाइ ते वञो शिकायत आहे हर जाइ ते वञो शिकायत आहे हू बि शिकायत कंदा अबा सुन्नी रुगो बैत था पढ़नि टिकी टिकी नात था पढ़नि तकीर कलाक जी त मुनो कलाको नातियूं ऐं बैत बाक़ी 15-20 मिंट बयान मां कंहिं बैत नात जी ॻाल्हि कोन थो कयां इनकार बि कोन्हे ज़ौक़ जे मुताबिक़ पढ़ंदा पिया आहियूं मां बि पढ़ंदो आहियां उहो असांजो ज़ौक़ आहे बाक़ी यादि रखजां असांजो अमल असांजो अक़ीदो क़ुर मां साबित आहे हुज़ूर जे फरमान मां साबित आहे हाणे दुरूद वॾे आवाज़ सां पढ़ो त मां उहे ॿ उसूल ॿ ॻाल्हियूं तव्हांखे सम्झाए पोइ अॻिते थो दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु संझे थकी जी पिया त पोइ छा कंदो बाबा वॾे आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह पंहिंजे न पूरे बर्रे सगीर जे अंदर गैर मुक़ल्लिदियत जो इमाम गैर मुक़ल्लिद जेके अहल हदीसी सरींदा आहिनि
इन्हां जो पेशवा बरे सगीर में आ नवाब सिद्दीक हसन भोपालवी उन जो किताब अहकामुल कुरान जे नाले सां मिले भी थो वठी भी केर सके थो। नवाब सिद्दीक हसन भोपालवी कुरान जी आयत लिखी आ हो वल्लज़ी खलक़ लकुम मा फिल अर्द जमीआ अल्लाह हुआ जय अल्लाह तव्हां जे लाइ ज़मीन वारियूं सभई शयूं पैदा फरमायूं आहिनि। हुवल्लज़ी अल्लाह हुआ खलक़ लकुम जे पैदा कयो तव्हां जे वास्ते मा फिल अर्द जमीआ ज़मीन जे अंदर जो कुछ आहे इहो सभु अल्लाह तव्हां जे लाइ पैदा कयो तव्हां उनखे इस्तेमाल कयो। नवाब सिद्दीक हसन भोपाली अहकामुल कुरान जे अंदर हे तमाम वहाबियत जो गैर मुक़ल्लिदियत जो अहले हदीसन जो इमाम वो चवे थो त इहा आयत इन ॻाल्हि जो दलील आहे त असुल में हर शइ जाइज़ आहे। असुल में जेको हर शइ जाइज़ आहे हुर्मत जो ताल्लुक बाद में लगंदो आहे नाजाइज़ हुजण जो हुकुम बाद में ईंदो आहे। पहिरीं हर शइ मुबाह आहे जॾहिं पहिरीं हर शइ मुबाह हो त उन उसूल जे मुताबिक़ ऐं क़ुरान जे इन आयत जे रोशनीअ जे मुताबिक़ मीलाद जी महफ़िल मुबाह आहे मीलाद जी महफ़िल जाइज़ आहे। जीअं गैर मुक़ल्लिद नवाब सिद्दीक हसन भोपालवी लिखी वियो आहे त इहा आयत ॿुधाए थी त असुल में हर शइ मुबाह आहे जाइज़ आहे नाजाइज़ हुजण जो हुकुम बाद में ईंदो आहे त पोइ बाद में अचण वारो हुकुम साबित कयो न कुरान मां साबित कयो हदीस मां साबित कयो इजमा मां साबित कयो क़यास शरई मां साबित कयो त मीलाद जी महफ़िल मल्हाइण नाजाइज़ आहे। असां न कंदासूं जेकॾहिं चइनी दलीलनि मां कंहिं बि दलील मां हिन मीलाद जे महफ़िल जो नाजाइज़ हुजण साबित न थिए त पोइ उसूल जे मुताबिक़ त हर शइ मुबाह आहे त मीलाद जी महफ़िल बि मुबाह हुई जाए। वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह जो हेरे निहारियो मता को समझे त भाइयो न अहल हदीसन जो हवालो अची वियो हू वरी रहिजी विया देवबंदी हज़रात त पोइ उन्हनि जो हवालो बि ॿुधो। मां ॿियो हवालो नथा हिकिड़े किताब जो फतावा उस्मानी खणो फतावा उस्मानी जंहिंजी लिखियल आहे जंहिंजूं फतवा उन में जमा थियल आहिनि उहो हिन पाकिस्तान में इन ग्रुप जो वॾो मदरसो आहे दारुल उलूम कराची मुफ्ती तकी उस्मानी जिंदा वेठो आहे उन जो भाउ आहे मुफ्ती रफ़ी उस्मानी जंहिंखे हू ग्रुप वारा पंहिंजो मुफ्ती आज़म पाकिस्तान सॾींदा आहिनि। उन जे फतावा उस्मानी के खोलियो हू भी लिखे तो हर असुल में हर शय मुबाह असुल में हर शय जायज़ नाजायज़ होने जो ताल्लुक बाद में थींदो आहे हुर्मत जो हुकुम बाद में हूंदो आहे हराम होने जो हुकुम बाद में लागू थींदो आहे पर असुल में शय हर शय मुबाह जे असुल में हर शय मुबाह ये उसूल आहे हकीकत असां जो भी अक़ीदो इहो असां मञूं था जने असुल में हर शय मुबाह जायज़ नाजायज़ हराम होजण जो बाद में हुकुम थो लगे तो पो उन असुल जे मुताबिक या मीलाद जी महफिल जायज़ मीलाद जी महफिल मुबाह जे नाजायज़ तो कुरान मां दलील जो हदीस मां दलील जो इजमा उम्मत मां दलील जो कैसे शरई मां उन जो सबूत ऐं दलील जो मरंदा मरी वेंदा मरी जहिड़ा थींदा इन चइनी दलीलनि जी रोशनीअ में किथां बि साबित को न कंदा त मीलाद को नाजायज़ या हराम जे न साबित करियो त पोइ क़ुरान जो फ़ैसिलो फर्म ॿुधी छॾियो फइल्लम तफ़अलू वलन तफ़अलू फत्तक़ुन नार लती वक़ूदुहा अन्नास वल हिजारा जेकॾहिं तव्हां इहे न कयो या हरगिज़ क़यामत ताईं कॾहिं बि न सघंदव त पोइ एतिराज़ छॾ नथो करे त तुंहिंजी मर्ज़ी आहे बाक़ी असां ते फतवाऊं न लॻाए तुंहिंजे फतवाउनि जो असर अहले सुन्नत ते कॾहिं सुभान अल्लाह हथ मथे करके सुभान अल्लाह
ये हवाला तव्हांजे साम्हूं मां पेश कया। मां बिदत जी ॻाल्हि थोरी करे ऐं मां पंहिंजे असुल मौक़िफ़ ते थो अचां त हीअ मीलाद जी जेका महफ़िल आहे इहा चइनी दलीलनि जे रोशनी में साबित आहे। पहिरियों त कयमि हुननि जी ॻाल्हि त जे हराम था जो त ही साबित कयो, पर पोइ चवंदा त भई तव्हां भला साबित कयो। वरी असांजा बि सादा आहिनि त भई असां बि साबित कयूं। आओ असां बि साबित कंदासूं। पढ़ो ला لا إله إلا الله لا रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बाबा बिदत खराब हुआ है जेके अमली करो कोने को बिदत सही समझो मज़मूम समझो। वह बिदत है जेका कुरान सुन्नत जे मुखालफत टकरा में अचे। माना उन बिदत जे करे कुरान जी का मुखालफत थींदी हुजे या उन जे करे उन नई शइ जे करे हदीस जी मुखालफत थींदी हुजे। मूंखां मां पंहिंजो हवालो छो ॾियां, मां तव्हांखे हुननि जो ॼाण थो। मिशका जो हिकिड़ो शरह इन्हनि हमरा लिखियो आहे, हिकु उन जो हवालो, ॿियो फतावा फरीदिया जो हवालो थो ॾियां। अखोड़ा खटक जो हिननि जो मुफ्ती हो, 6-7 जुल्दनि में उन जो फतावा फरीदिया किताब चवंदा इहो बि असांजो मुफ्ती आदम पाकिस्तान हो पंहिंजे टाइम में। फतावा फरीदिया में लिखियो पियो आहे। मिशका जेका शरह में हिननि ई लिखियो आहे। देवबंदी ग्रुप वारनि चवनि था त जेका शइ इन चइनी दलीलनि सां साबित थिए, माना कुरान मां साबित थे या बिदत ना है, हदीस मां साबित थे या भी बिदत ना है, इजमा उम्मत मां साबित थे या भी बिदत ना है, क्यास मां साबित थे या भी बिदत ना है। जेका चइनी दलील मां साबित न थे उहा नई थियल पैदा थियल शइ इहा बिदत आहे, इहा ख़राब आहे, इहा बिदत दलाला है, इहा बिदत जहन्नम में वठी वेंदी। पर जेका नई पैदा थियल शइ ऐं जेके बिदत जो नालो ॾिजे थो नई पैदा थियल शइ खे जेकर कुरान जे मुखालिफ ना है, हदीस जे मुखालिफ ना है, इजमा उम्मत जे मुखालिफ ना है, क़यास जे मुखालिफ ना है, बल्कि वह नई पैदा थियल शइ जेकर कुरान जे रोशनी में साबित आहे त बि इहा बिदत दलाला न चइबी, हदीस जे रोशनी में साबित आहे त बि इहा बिदत ख़राबी वारी न चइबी, इजमा मां साबित आहे त बि बिदत ख़राब न चइबी, जे क़यास मां साबित आहे त बिदत ख़राबी आहे न चइबी। जेका चइनी दलीलनि कंहिं बि दलील मां साबित थे उहा बिदत दलाला बि न आहे, बिदत मज़मूम बि न आहे, बिदत सही बि न आहे, इहा बिदत ख़राबी कान्हे का। जॾहिं न आहे त पोइ हलिया तव्हां था चओ त जेका चइनी दलील मां कंहिं मां साबित न थिए उहा आहे बिदत ख़राब। मीलाद जी महफ़िल आया चइनी दलीलनि मां कंहिं हिकु दलील मां साबित आहे या चइनी दलीलनि मां साबित आहे। जेकर चइनी तो त हिक जी ॻाल्हि कई आहे त हिक मां बि जेकर साबित आहे त बि न ते बिदत जो इतलाउ कोन थींदो। हीअ मीलाद जी महफ़िल जेके तूं बिदत चवंदो आहे इहा हिक दलील न बल्कि जेके शरई 4 दलील आहिनि, दलाइल अर्बा, अदिल्ला अर्बा जंहिंमां अहकाम खे जो इस्तेमाल कयो वेंदो आहे। मदीने वारे जे ख़ुशीअ में मीलाद जी महफ़िल क़ाइम करणु चइनी दलील मां साबित आहे। वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। हक़ त इहा जेको हराम थो चए दलील उहो पेश करे, जेको नाजायज़ थो चए दलील उहो पेश करे। तूं बिदत दलाला थो चई त दलील तूं पेश कर। मां तव्हांखे हिननि जी किताबनि जा हवाला ॾेई छॾिया। बसि आख़िर में मूं अर्ज़ु कयो त इहा मीलाद जी महफ़िल असां वटि चइनी दलील मां साबित आहे ऐं हू पाण लिखी विया आहिनि। जेका कंहिं बि दलील मां साबित थींदी उनखे बिदत न चइबो। साबित करणु अहले सुन्नत जो कमु आहे। ज़रा हिमत कयो, कुझु ईमानी गैरत जो मुज़ाहिरो कयो, लाहियो बिदत वारो मामिलो। पर जे न लाहींदो त बि तव्हांजी मर्ज़ी। असां ते तव्हांजे फतवा जो को बसर कोन्हे को। तव्हांजे वॾड़नि जो त हाल इहो आहे जो फतावा रशीदीअ में उन खां सवाल थियो मीलाद
जी मिलाद करण जायज़ आहे? जे तो न। जे पुट जी ख़ुशी मल्हाइण जायज़ आहे? जी हाँ जायज़ आहे। पुट जी सालगिरह जी जायज़ आहे, मिलाद इहो जायज़ न आहे। अजीब फ़लसफ़ो आहे, अजीब दीन आहे, ई मज़ाक आहे या छा आहे? जेकॾहिं पुट जी सालगिरह मल्हाइण जायज़ आहे त पोइ मदीने वारे जो मिलाद मुबारक मल्हाइण कीअं जायज़ कोन थी? सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हेरे न्यारो मुझे हेरे हेरे वक्त न विञायो, हेरे न्यारो बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। अल्लाह ताला फरमायो कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू हुवा ख़ैरुम मिम्मा यजमऊन। नंबर ते अल्लाह दे कुरान मां दलील अल्लाह ताला फरमायो कुल महबूब तू फरमा दुनिया वारन के बुधा त बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही अल्लाह दे फज़ल अल्लाह दे रहमत खुशी जो फरहत जो इजहार कर हुवा खैरुम मिम्मा यजमऊन। यो खुशी ऐ फरहत जो इजहार कर अल्लाह फरमाए तो गड्डो करे रखण खां भलो। अल्लाह जो फजल थे त खुशी कयो, अल्लाह जी रहमत थे त खुशी कयो। ऐ मदीने वारो अल्लाह जो फजल आ, बल्कि खाली फजल कोने को अल्लाह जो वडे में वडो फजल आ। कुरान शाहिद अल्लाह ताला फरमायो व बशिरिल मुमिनीन बिअन्न लहुम मिनल्लाहि फज़लन कबीरा। इन खां में अल्लाह मुस्तफा जो सिफतों बयान फरमायो या अय्युहन नबियो ऐ गैब जे खबरों ॾियण वारा इन्ना अरसलनाक शाहिदा बेशक असां तो मोहम्मद के हाज़िर नाज़िर बनाए मोकिलियो, खुशखबरी ॾींदड़ बनाए मोकिलियो, रेजानी दड़ बनाए मोकिलियो, अल्लाह जे हुक्म सां अल्लाह जे तरफ सॾींदड़ बनाए मोकिलियो, नूरानी वसिराजम मुनीरा रोशन कंदड़ महबूब सिंज बनाए मोकिलियो। इन तमाम सिफ़तुनि जे बयान करण खां बाद में त ही मक़ाम ॾेई असां मुस्तफा के मोकिलियो आहे। हाणे अल्लाह फरमायो बशिरिल मुमिनीन महबूबा ने मोमिनन खे या खुशखबरी ॿुधाए त बिअन्न लहुम मिनल्लाहि फज़लन कबीरा। अल्लाह जे तरफ़ां उन्हनि जे मथां माना मोमिनन जे मथां वॾो फज़ल थियो आहे। तहां न ॻाल्हायो, चुप कयो न, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। जेकॾहिं चाहियो त पोइ मां ॿधा तूं पढ़ियो ॿुधायो तव्हांखे वञी सघां थो, पर हुन जो मक़सदु त हल कोन थींदो न। पोइ असां उम्मत खे काॾे था वठी वञूं, कहिड़े पासे ॾे था वठी वञूं? हेॾे तवजो कयो, बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ, अर्ज़ कयो, अञा वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। हुजूर जो अचण अल्लाह जो वॾो फज़ल। कुरान तो फरमाए अल्लाह ताला भी इजाज़त फरमायो ज़ालिका फ़ज़लुल्लाहि युतीहि मन यशा। ये अल्लाह जो फज़ल आ, जंहिंखे अल्लाह चाहींदो आहे उनखे अता फरमाईंदो आहे। तफ़सीरन के खोलियो, हज़रत इब्न अब्बास फरमाए तो इन आयत में फ़ज़लुल्लाहि मा मुराद मुहम्मदुर रसूलुल्लाह मदीने वारे जी ज़ात मुराद आ। हाणे अल्लाह जे के चाहींदो आहे उनखे मुस्तफा अता फरमाईंदो आहे। मुंहिंजा आदा अॻियनि क़ौमुनि खे अॻियां नबी सगोरा मिलिया, असांजो भक्त भलो थियो जो अल्लाह ताला मदीने वारे जो तव्हां असांखे उम्मती बणायो।
फज़लुल्लाह मुस्तफा जी ज़ात ऐं अल्लाह ताला फरमायो त फज़ल थे त खुशी कयो। हाफिज इब्ने हजर अस्कलानी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाए तो फ़अय्यु रहमतिल आज़म मिन बुरूज़िन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुनिया वारो ऐ मुसलमानो ॿुधो, मुस्तफा जे ज़ुहूर खां वधीक, रसूलुल्लाह जे ज़ाहिर थियण खां वधीक, हुज़ूर जे विलादत खां वधीक अल्लाह जी बि कहिड़ी रहमत आहे। हिन काइनात में कई नेमतूं ऐं रहमतूं आहिनि। हाफ़िज़ इब्न हजर अस्क़लानी फरमाए थो त मुस्तफा जे मीलाद खां वधीक का बि नेमत रहमत नाहे। बोलो थियो न एतिरो त यादि बि अचे न पोइ वरी साईं ईंदा छा साईं त पाण ई साईं वेठो आहे बसि साईं कोई इजाज़त वठंदा अल्लाह जा बनाई दी तो जुबे सुभान अल्लाह। इब्न हजर तो फरमाए हुजूर खां वधीक ॿी कहिड़ी नेमत आहे, हुजूर खां वधीक ॿी कहिड़ी रहमत आहे। अल्लाह फरमाए तो मुंहिंजो फज़ल रहमत थे तो उन ते ख़ुशी जो फरहत जो इज़हार कर। हुजूर रहमत भी आ वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। बल्कि दुनिया कायनात में जेके रहमतूं आहिनि ये सब मुस्तफा जो मोहताज आहिनि। हुजूर खुदा खां सवा कंहिंजी एहतियाज नथो रखे, पर कायनात जी हर नेमत, हर अज़मत, हर मक़ाम, हर दर्जो, हर बुलंदी हुजूर जे दामन सां जॾहिं उहे शयूं लॻंदियूं आहिनि त रहमत थी करे दुनिया में तक़सीम थींदियूं आहिनि। कंहिं आलम असांजे होॾो पाकिस्तान जो हुन फरमायो त हक़ीक़त इहा आहे त जेका शइ हुजूर जे दामन सां लॻी इहा ई रहमत आहे। जेका हुजूर जे दामन रहमत में न आई उहा रहमत कान्हे, उहा ज़हमत थी सघे थी। रहमत थींदी कोन, रहमत थींदी तॾहिं जॾहिं मुस्तफा जे हुजूर में अचे। तव्हां असांखे इहा रहमत घुरिजे, वरी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, सुभान अल्लाह। चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, चमक तुझसे पाते हैं सब पाने वाले, मेरा दिल भी चमका दे चमकाने वाले। सुभान अल्लाह। बरसता नहीं देख कर अब रे रहमत, बरसता नहीं देख कर अब रे रहमत। जॾहिं ककर आसमान ते ईंदा ॾिसी कोन वसंदा, जबलनि ते बि ककर वसनि, भितुनि ते बि वसनि, सरान में वसनि, समुंडनि ते वसनि, दरियानि ते वसनि, आबादनि ते वसनि, गैर आबादनि ते वसनि, भली ज़मीन ते बि वसंदा आहिनि ककर। कल राठी ज़मीन जे मथां बि वसी वेंदा। ककर ईअं कोन ॾिसंदो आहे त हिते भली ज़मीन आहे, इते त मां वसां, पर कलर वारे ज़मीन ते न। ज़मीन शोर सुंदर करन यारद, इन शोर ज़मीन जे मथां, कलाठी ज़मीन जे मथां मां न वसां। दुनिया जो ककर इहो कोन ॾिसंदो आहे। आला हज़रत रहमतुल्लाह अलैहि हुजूर खे अर्ज़ु करे थो, या रसूल अल्लाह, हे दुनिया जो ककर ॾिसी कोन वसंदो आहे, अवां बि महिरबानी फरमायो बग़ैर फ़र्क़ जे सभिनी जे मथां रहमत जो मींहुं बरसता नहीं देख कर अब रे रहमत। अब रे रहमत ॾिसी कोन वसंदो आहे त बरसता नहीं देख कर अब रे रहमत, बदों पर भी बरसात बरसाने वाले, बदों पर भी बरसात बरसाने वाले। से मेहरबानी फरमायो जॾहिं ही दुनिया जो ककर सभिनी ते तो वसी वञे, अवां जे रहमत जो दरिया त सभिनी खां मथे